उमराणी तो बुधी शद तो बेइज्जती कया उमराणी तो बेइज्जती गन फनकारन जी असा सखाफत जी तो बेइज्जती कया तू बात तुझो सुठो कोने तू मुखे बुधाए छदिया तुझो मुछू सुरीलोई मुर्स सुरीलो लोगो पे पर तू ये नक न वजाया यार जे मुखे खबर जा त आऊं तुझे नक ऐं चपन जो मिसाल अलाह साईं खां वठी लाया त ये मुखे दी छॾिया त ये टोपी जो सुर तू न ठाहियां तो मन हया जी हद टोड़े छॾी तोखे ख़बर अॼु ऐं सॼे इंफॉर्म करे सॼे मुल्क खे प्रूफ ॾियण थो चाहियां त ही उमराणी साहब ॾाढो गंद कई आहे इन गंद खे इनके एजेंसी वारनि जे हवाले करणु खपे छो ही असांजे सखावती मोहम्मद इब्राहिम जो नकल कढई आहे जंहिं चयो आओ रात मुंहिंजे मारुन चंग न जान आओ रात मुंहिंजे चंग अहिड़ो न जात तो इन्हनि जी बेइज्जती करे चुको आई इन्हनि लाइ इंशा अल्लाह ताला असीं गॾियल क़ौमी भाऊ दानिश खटी खे इहा अपील थो करियां गॾिजी हिन खां माइक फुरण जो मुताबिलो करणु खपे इहो असीं सभु गॾिजी हिन महफ़िल रखाई आहे मेरान शादियाल में जंहिंमें असां सभिनि मौजूज़ महिमान ऐं मौजूज़ भाइरनि खे दावत था करियूं अपील था करियूं अचनि इलेक्शन हलाने ख़ासि के लिए साम्हूं विढ़ाइण जी ऐं लॻाइण जी इहो वोटिंग जी इहा पाण महफ़िल रखूं गुज़ारिश आहे